तंगवानी में कबायली तनाज़ात के हल के लिए सिंध यूनाइटेड पार्टी की एहतजाजी रैली। मजीद रैली के शुरा से जानते हैं वो क्या कहते हैं। इसी हवाले से एहतजाजी मुज़ाहिरो ज़ाती झड़न खिलाफ़ निकितो वियो आहे। जेके ज़ाती झड़ा असांजे ज़िले कश्मीर के चओ त ॾाज में मिलिया विया आहिनि। असांजा जेके बि आहिनि हितां जा वॾेरा शाही कॾहिं बि नथी चाहे त हीअ जेको आहे कबायली झड़ा ख़तमु थियनि। असीं SSP ऐं DIG सिंध ऐं DG रेंजर खे इहो मुतालबो कयूं था त फौरी तौर कबीलाई झड़ा ख़तमु कया वञनि। कबीलाई झड़नि सिर्फ़ु ॻोठ न आहिनि उजाड़िया, कबीलाई झड़नि असांजा ईंदड़ नसुल ऐं हलंदड़ नसुल समूरा तबाह करे छॾिया आहिनि ऐं असांजो तालीम बिल्कुलु तबाह थी रहियो आहे। असीं पुरज़ोर सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे बि अपील था कयूं त फौरी जेको आहे त असांजे मुज़ाहिरे जो जाइज़ो वठी करे कबीलाई झड़ा ख़तमु। इन लाइ मां थोराइतो हुअसि हमेशह मज़लूम आवाज़ जेको असां वही आवाज़ बुलंद खुदा मां ये कबायली मसला जेको असां मख्ती झेड़ो असां या जेको असां रैली कशते गवर्नमेंट आहे वफ़ाक़ी इदारा अपील खनूं जेको कबायली मसला या त हवा फौरी तौर जेको असां हल खन खपी इंसान जानू जेको असां हवा बचाइण खपी। अगर कंहिं शइ न खुदाइस त सिंध यूनाइटेड पार्टी ऐं इंडियस हाईवे जेको असां बंदि करण शरीक आहिनि। तव्हां ॾिसी सघिया कश्मीर ज़िलो उहो वाहिद ज़िलो आहे जिते सवन खां वधीक खून थिया आहिनि, खूनी तकरारूं हलनि था। असां आजी सिंध खां इहो ई मुतालबा कयूं था इनफिल फोर इन मसइलनि जो हल कढियो वञे जीअं शहर ऐं ज़िले में अमान थिए। असांजो तालीम तबाह, असांजो उताकूं वीरान थी विया आहिनि, शहर वीरान थी विया आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे। रोज़ो रोज़ वधन शायद गिंदग से चेर कतल यरो शाम भी मां चूंडल ईमानदार हमें अपील करो खुदा राज दिल्ला कश्मीर से आरामा खाना गरीबान अमाना दया रोशन रोशन कबायली झगड़ा वधन तो मां हमेशा चाहूँ। इन लोगों ने SSP कश्मीर एड कंदकोट अमजद शेख और दीगर जिला इंतजामिया से मुतालबा किया है कि कबायली तसादम में तालका तंगवानी आए रोज़ कत्ल गारत जारी है जिसमें कई इंसानी जानें ज़ाया हो चुकी हैं। खुदारा इसका नोटिस लेकर मुख्तलिफ कबाइल में जारी जंगो जदल का खात्मा करके इस तहसील को अमन का गहवरा बनाया जाए। कैमरामैन नज़ीर अहमद के साथ चाकर अली बंगवार, वश न्यूज़ तंगवानी।